अस्सलाम वालेकुम या अली मदद अकबोजू नमस्ते मौला अली इस्लाम के कौल सां त इंसान अज़ीम ना है, इंसान जो किरदार अज़ीम आहे। सिंध के तालीम खाते में जो बर्थन में घपला मुख़्तलिफ़ क़िस्म जो पॉलिसीज़ जो तालीम खाते भर्ती करण का अॻु में 55% ते पास 45% हर सब्जेक्ट की इते ही तालीम खाते की मुहकारे की खबर थी पए तो तालीम खातो अड़ियों बर्थन में अड़े किस्म जा शर्त लगाए नौजवान में मायूसी फैलाई उन जैसे टेस्ट कंडक्ट किया इदारे के तरफा तो तहाँ दिठो तो JST में सिर्फ 1300 पास थी सकिया उन शर्त खत्म थियण खां पोइ प्राइमरी में 20,000 का मथे जेके पास थिया उन पॉलिसी खे जेका पाण हिननि ठाही तालीम खाते उन्हनि जेका आहे उहा ख़तमु कयो उन्हनि सम्झो हुयो त इहे जेके 45 जो शर्त आहे इहो नाक़िस आहे बेकार आहे पाण ई उन शर्त खे ख़तमु कयो उन खां पोइ हिननि जी पॉलिसी इहा ठही जंहिंमें हिननि पाण डिस्क्रिमिनेशन ॾिनी आहे जेका की माण्हू असां ते इल्ज़ाम था हणनि त तव्हां मज़हब खे इन बर्थन में जेको इन्वॉल्व था कयो त जेकॾहिं तव्हां पाण बज़ाते ख़ुदि हुकूमत ऐं सरकार अहिड़े क़िस्म जी डिस्क्रिमिनेशन करे त छोकिरियुनि खे 50 ते पास कयो वियो मिनारिटीज़ खे 50 ते पास कयो वियो जॾहिं त सरदार शाह जे तरफ़ां छोकिरियुनि जे लाइ 40 जो ऐलान थियल हो उन खां पोइ हिननि सम्झो त जेकॾहिं असां रेशो खे हेठि कंदासीं त असांजा माण्हू असांजे इलाइक़नि जा माण्हू कीअं भर्ती थींदा उन जे करे ज़ुल्म ॾिसो त हिननि जेके सिंधी मुसलमान मेल आहिनि उन्हनि खे 55 ते रखियो जॾहिं त छोकिरियुनि खे 40 जे बजाए 50 ते लाहिया उन खां अलावा मिनारिटी ते जेको आहे उन्हनि 50 रखियो ओवरऑल जनरल 55 उन खां पोइ जिते हुननि जा पंहिंजा मफ़ाद हुआ हिते हिननि जेको आहे 40 मां 30 ते लाहे पंहिंजे इलाइक़नि जे माण्हुनि खे रुश्वत तौर ते भर्तियूं जेको आहे पाइण जी कोशिशि कई आहे उन खां पोइ जॾहिं छोकिरा कोर्टुनि में विया त हिननि कोर्टुनि में बि शिकायतूं कयूं त IBA जे तरफ़ां जेके ग्रंथियूं आहिनि पेपरनि में पूरे जो हज़ारो केस थींदो हिननि नौजवान उमेदवारनि सां कहिड़ो ज़ुल्म आहे त जेकॾहिं IBA जे पेपरनि में ग़लतियूं थियूं थियनि त उन्हनि खे केरु रेक्टिफाई कंदो उन्हनि खे केरु सही कंदो उन्हनि जी उमेदवारनि जी केरु जेका रिलीज़ थींदो इदारो पंहिंजी साख बचाइण जे लाइ हज़ारे लखे नौजवाननि खे तबाह करण जी कोशिशि करे रहियो आहे जॾहिं त राति जे पेट में हिननि हिकु ॿ मार्कूं ॾिनियूं उन्हनि जे दरवाज़नि ते धरना लॻा पर उन्हनि जे बावजूद बि जर्नल जेका आहे उहा रिलीफ न ॾिनो कॉमिटी जेका कॉमिटी हिकिड़ी फ्रॉड आहे इहा तालीम खाते जे तरफ़ां जेका तालीम खाते में भर्तियुनि जे लाइ जेका कॉमिटी ठाही आहे कोरट की दब ते तालीम खाते यूनियन में भी हिननि जूं साज़िशूं ये पाण तालीम खाते जो मिनिस्टर ऐं सेक्रेटरी फ्राडी ठाड़ेल राशि जिन कमेटी ठाहे हाणे कमेटी जा मेंबर रुगो दरख़्वास्तूं था ॾिसनि जेके रुगो को मसइलो था ॿुधनि डिस्क्रिमिनेशन ॾिसो त डिस्क्रिमिनेशन जे लाइ जेको आहे हिकिड़ो ज़ुल्म आहे ग्रेस मार्क जे लाइ हुन ॿारनि खे का रिलीफ नथो ॾिनो वञे ऐं उनजे लाइ जेको आहे हीअ हलबा हलाए ऐं उन्हनि नौजवाननि खे मायूसी ऐं उन्हनि खे जेको आहे परेशान कयो थो वञे त हिननि जूं पॉलिसियूं जेके आहिनि उहे बेकार नाक़िस ऐं थर्ड क्लास आहिनि ही घपला करण जी कोशिशि में आहिनि त मां अॼु 50+ जे उमेदवारनि खे थो चवां त तव्हांजो हक़ु आहे ऐं तव्हां महिरबानी करे मां जॾहिं शुरू में उथियो हुउमि त तव्हां मूंसां साथ न ॾिनो पर हाणे कमेटी जी आॾो तव्हां हज़ारनि जी तादाद में पेश था थियो भली थियो इहा सुठी ॻाल्हि आहे वञो भरपूर नमूने सां वञो एविडेंसिस खणी वञो ऐं अहिड़ियूं बाक़ी जेके कोर्टुनि में बि पेश कयो पर मसइलो इहो आहे त मां सिंध गवर्नमेंट खे तरबियत कया तालीम खाते जे हवाले सां त महिरबानी करे अहिड़े क़िस्म जूं डिस्क्रिमिनेशन करे हिन क़ौम जे बचनि खे हिन क़ौम जे नौजवाननि खे हिन क़ौम जे नियाणियुनि खे परेशान न कयो ऐं महिरबानी करे फेर जेकॾहिं तव्हां टॉप टू बॉटम जेकॾहिं पॉलिसी रखो आहे केरु तव्हां ते केस करे हा जेकॾहिं तव्हां ओवरऑल 50 ते पासिंग रेशो रखो आहे त तव्हां ते केरु जेका कंप्लेन करे हा पर तव्हां पाण इन में ख़ुशि आहियो त जेके कोर्ट जे दब ते सरदार शाह चए थो त असां पीपल्स पार्टी ऐं बोतले जे हुकूमत जेका भरे रहिया आहियूं छा तव्हांखे ख़बर न आहे त 3-4-5 महीना अॻु में कोर्ट जेको आहे
दॿ ॾिनी सिंध सरकार जे तालीम खाते खे त हीअ जेके 46,000 सीटूं आहिनि उहे हिकु महीने में भरे असांखे मुकमल करे ॾींदनि। हाणे ड्रामेबाज़ी था कयो, हाणे असांखे इहे हवालो था कयो ऐं उनजे करे हार्ड एरिया, साॼी हार्ड एरिया आहे, हार्ड एरिया में क्वालिटी बहितरीनु आहे। हार्ड एरिया में पेट्रिन ते तव्हां खणी था वञो, जनरल लाड़काणे, पदीन, शिकारपुर, जैकबाबाद, घोटकी, सचर, हैदराबाद जे नौजवाननि खे तव्हां 55 ते अड़ाए ऐं तव्हां पंहिंजी सियासी बर्फ़ करण था चाहियो त मां तव्हांखे तंबीह थो कयां, मां तव्हांखे अपील बि थो कयां, मां तव्हांखे अर्ज़ु बि थो कयां त महिरबानी करे यूनिक पॉलिसी ठाहियो, हिकिड़ी पॉलिसी ठाहियो त जीअं हर ॿार हुन मां मुतमिन हुजे। त मुंहिंजे तरफ़ां डिमांड आहे, महिरबानी करे 50+ वारा नौजवान जेके आहिनि उहे ज़िलनि में निकिरनि, उहे कमिटियुनि जा रिक्वेस्ट कनि, उहे कोर्टनि जी हाज़िरियुनि में वञनि ऐं हिननि खे ॿुधाइनि त असां नौजवान जाॻूं था, असां तव्हां खां नाइंसाफ़ी न करणु ॾींदासीं ऐं इहा जेका हुकूमत जे तरफ़ां बग़ैर था पए त असां 4 पॉलिसियूं लॻाए ऐं नौजवाननि माइक थी ॻाल्हाई आहे त इहा हिकिड़ी मुनासिब न आहे। त मां सरदार शाह खे, अकबर लगारी खे मां रिक्वेस्ट बि थो कयां, तंबीह बि थो कयां त महिरबानी करे 50+ जो जेको ऐलान कयो वञे, ॿी सूरत में सॼी सिंध में नौजवान जेका उहे सरदार शाह ऐं अकबर लगारी जे हटाइण जी जेका मुहिम हलाइनि त हिननि खे ख़बर पए त सोशल मीडिया ते, रोडनि ते, प्रेस क्लब जे आॾो त मां वञी सघे रिक्वेस्ट ऐं पास उम्मीदवारनि जे लाइ मैसेज आहे त कॾहिं बि असां तव्हांजो नालो न खयो आहे। पास उम्मीदवारनि खे ऑर्डर मिलणु घुरिजनि, उन्हनि जो हक़ु आहे उहे 50+ वारनि जी मुखालफ़त न कनि, उहे उन्हनि जी मदद कनि त बहितर थींदो। बनस्बत इन जे त जेकॾहिं तव्हांजो हक़ु मिलियो आहे, असां तव्हांजा हिमायती आहियूं, असां चाहियूं था त जेके पास आहिनि उन्हनि खे इंडक्शन थिए, उन्हनि खे ऑर्डर मिलणु घुरिजनि। पर मिलंदा बि तव्हांखे ज़रूरु आहिनि, पर असांजो मुतालबो इहो ई आहे 45 जे शर्त जे लाइ असां वटि बि करे अथई, उन खां पोइ 50 जो छोकिरियुनि जे लाइ थी वियो, मिनारिटी जे लाइ थी वियो, बाक़ी मुस्लमान उम्मीदवार उहे सिंधी नौजवाननि कहिड़ो ॾोह कयो आहे हुनजे लाइ 50 नथो कयो वञे। मां हिकदमि तंबीह थो कयां मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन खे त उहो हिकदमि अहिड़ो फ़ैसिलो करे ऐं 50 ते ओवरऑल पास कयो वञे, न त ॿी सूरत में असां इन कमेटीअ ते अदम एतमाद आहे, इहा कमेटी जेका आहे उहा फ्रॉड आहे, इन खे असां कंप्लीट न कंदासीं। असांखे इदारो ग्रेस मार्क्स ॾे, जेकॾहिं मां जज हुजां त मां सभु पेपर घुराए ऐं उते कोर्ट में माहिर घुराए ऐं उन्हनि पेपरनि ते जेको आहे असां डिस्कस कयो आहे ऐं उनखे असां ॾिसो आहे उनजी ट्रांसपेरेंसी, क्रेडिबिलिटी ग़लतियूं। पर जज महिरबानी करे कंवर साहिबु अहिड़े क़िस्म जी जेका कार्रवाई कई वञे त उन्हनि खां क्वेश्चन पेपर घुराए वञनि ऐं कोर्ट में माहिर घुराए उन्हनि पेपरनि खे जेको आहे ग़लतियूं चेक कयूं वञनि ऐं उन खां पोइ रिलीफ ॾिनो वञे। हार्ड एरिया जे लाइ 33 तां ऐलान कयो आहे, 40 मां 33 तां पंहिंजो सियासी मफ़ादनि खे पूरे करण जे लाइ 40 मां 33 कयो था ऐं होॾे डिस्क्रिमिनेशन जेका आहे हुन मां जज साहिबु कंवर साहिब खे इहा बि रिक्वेस्ट कंदुसि त मिनारती 50, छोकिरियूं 50, त उहे सिंधी नौजवान छो जेका 50 ते छो नथा पास कया वञनि। त महिरबानी करे कोर्ट खे बि रिक्वेस्ट आहे, सरकार खे बि रिक्वेस्ट आहे, तालीम खाते खे रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे 50+ जो ऐलान कयो वञे, पास वारनि खे ऑर्डर ॾिना वञनि, उहे नौजवान जेके 50 वारा आहिनि उहे उन्हनि जी बि मुखालफ़त न कनि, उन्हनि खे ऑर्डर मिलणु घुरिजनि। असांजो पंहिंजो मुतालबो आहे, हुननि जो पंहिंजो हक़ु आहे। त मां सॼे सिंध जे नौजवाननि खे गुज़ारिश थो कयां त अहिड़ियुनि ज़ाब्तनि ते अॻिते अचो ऐं अहिड़ी ज़ाब्तनि ते हुकूमतनि खे ऐं हुकूमत जे साज़िशुनि खे वाक़ो कयो ऐं सॼी सिंध में निकिरी इहा मुंहुं मां लाहींदासीं। न त जेकॾहिं असांखे 50 ते रिलीफ न मिलियो त पोइ चवंदासीं असां त सरदार शाह ऐं अकबर लगारी खे हटायो, न त 50+ ते महिरबानी करे ऐलान कयो। इहा ब्लैकमेलिंग न आहे, इहो असांजो हक़ु आहे। हुनजे करे सॼी सिंध जा उम्मीदवार अखियूं पटनि, अॻिते अचनि ऐं बहितर नमूने सां सोशल मीडिया खे, रोडनि खे, प्रेस क्लब खे, प्रिंट मीडिया खे इस्तेमालु कनि ऐं इन जे लाइ आवाज़ भरपूर उथारनि त जीअं असांखे पंहिंजो हक़ु मिली सघे। थैंक यू वेरी मच, गॉड ब्लेस यू। सदाईं आबाद हुजो, ख़ुशि